कराचीअ जी सचल थाणे जद मां नाले वारे अदीब ऐं रागी बेदल मसरूर जे घर मां 70 लख जी चोरीअ वाक़े जो सचल थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे। कराची सचल थाणे जी हद सचल मां गुज़िरियल राति नामालूम चोर नाले वारे अदीब रागी बेदल मसरूर जे घर मां 70 लाख जी चोरी करे फरार थी पियो। वाक़े जो घर मालिक बेदल मसरूर जी फरियाद ते नामालूम जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। गरीब माण्हुनि जी चोरी थी आहे ऐं पाकिस्तान में ख़ासि तौर ते सिंध में तमामु वॾा माण्हू सारा आहिनि। मूंखे उमेदु आहे त वॾा माण्हू मुंहिंजी चोरी मोटराए ॾींदा। आई जी DIG या असांजो जीअं असांजो सोर्स आहे इकबाल चन्ना साहब, तव्हां आहियो होश बुगियो साहब, ॿिया बि जेके ही अख़बारी नुमाइंदा आया आहिनि, दोस्त आया आहिनि, SP DSP इहे सभई वॾा वॾो मिनिस्टर सभई फ़ोनूं करनि था मुंहिंजी हमदर्दीअ में। त मूंखे उमेदु आहे त इहे चोर खां मूंखे पैसा वठाए ॾींदा। अदा हिकिड़ो कल्ह जेको थियो उहो 30 लख हो, अॼु वरी 40 लख खणी वियो। सरीना जो बि कयो त उन जा पैसा हिकिड़ो टोकन करे विया, ॿी वरी पेमेंट सेकेंड पेमेंट करे विया। हाणे जी ॻाल्हि आहे, टी 4 तारीख़ जी ॻाल्हि आहे। त मूं चयो हाणे बैंक में जेसि ताईं रखूं त भला घर में कमरे में ॿियो केरु आहे, न्याणी आहे मुंहिंजी, ज़ाल आहे, नुंहुं आहे। त ईअं इहो त मूंखे अंदाज़ो ई न हो त उहो माण्हू, पर उहो मुंहिंजे ताड़ में रहियो आहे। मां ॿाहिरि वियो आहियां त पुठियां आयो आहे। अॼु बि मां FIR कटाइण वियो त पुठियां आयो आहे। माण्हू आहे जेको मतिलबु वेझो वेझो आहे, उहो मुंहिंजे ताड़ में रहियो आहे। मूंखे उमेदु आहे IG DIG जेकॾहिं वाक़ई सही खड़ा ते खीर पीआरनि त खड़ा ते खीर पीआरे सघनि था, ऐं मूंखे उमेदु आहे त इहे कमु करे वठंदा आहिनि। पंहिंजी हशमत ॾेखारनि, पंहिंजो कानून हलाइनि। मां सम्झां थो त हिकु ॿिनि ॾींहंनि में चोरी मिली सघे।